दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी में अवां सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। दोस्तों, अॼु असां अवां जे साम्हूं वादी कश्मीर जो ही कुझु मंज़र पेश करे रहिया आहियूं। असांजी वॉइस ऑफ इंडस टीवी जी टीम कुझु ॾींहं पहिरियों इन इलाइक़नि जो दौरो कयो, इन इलाइक़नि जो विज़िट कयो, इन इलाइक़नि जो सफ़रु कयो। उन सफ़र दौरान जेके जेके ख़ूबसूरत नज़ारा, जेके जेके ख़ूबसूरत जॻहियूं असांजी टीम ॾिठियूं, घुमियूं, असां चाहियूं था त असांजी वॉइस ऑफ इंडस टीवी जा ॾिसंदड़ बि उन्हनि शयुनि मां लुत्फ़अंदोज़ थियनि। वादी कश्मीर जे वादी नीलम ऐं वादी जेहलम इन ॿिन्ही इलाइक़नि जो हिन में ख़ूबसूरत नज़ारा ऐं ख़ूबसूरत जॻहियूं, ख़ूबसूरत मंज़र आहिनि जेके असां ॾिठा आहिनि, असां अवां जे साम्हूं पेश पिया कयूं। वादी नीलम जो ॾूराऊं इलाइक़ो आहे। जेसि ताईं असांजी टीम वई हुई, ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि, ॾाढियूं ख़ूबसूरत वादियूं आहिनि। उन खां पोइ वरी असांजी टीम जेका वादी जेहलम जे पासे ॾांहुं बि निकिती, उन पासे जा बि हिन में मंज़र आहिनि, उन पासे जा बि हिन में जेको ख़ूबसूरत नज़ारा आहिनि अवां दोस्तनि खे उहे ॾसे रहिया आहियूं। उमेद त तव्हां दोस्तनि खे सभु शयूं वणंदियूं ऐं असांजे वॉइस ऑफ इंडस टीवीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजो हीउ जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि अचनि त हिननि खे शेयर ज़रूरु कंदा। शूट करे सघूं तव्हां दोस्तनि सां ई वादी शेयर कंदा हलूं। इंडियन आज़ाद कश्मीर ऐं पाकिस्तान आज़ाद कश्मीर ऐं इंडियन जम्मू कश्मीर ॿिन्ही जे विच वारो हिसो आहे। हिकु पहाड़ी ते इंडियन आर्मी जूं चेक पोस्टूं आहिनि, ॿिए पासे पाकिस्तान आर्मी जूं चेक पोस्टूं आहिनि। ही साम्हूं साम्हूं पोयां बैक साइड जेके जबल ॾिसजनि था, उहो साम्हूं अछा अछा बर्फ़ानी जबल इहे इंडियन कश्मीर जो हिसो आहिनि। ऐं उन खां पोइ वरी हेॾा ही असांजी बैक साइड जेका आहे हीअ पाकिस्तानी हिसो आहे। विच वारी वैली आहे। हींअर जंगबंदी फायरबंदी जे करे हिते अमन अमान आहे, न त हिते मक़ामी दोस्तनि जो चवणु आहे त हिते इंतिहाई सूरत हाल ख़राबु हूंदी आहे। अक्सर हिते गोला बारूद फायरिंग वट पकड़ हूंदी आहे ऐं नुक़सानु थींदो रहंदो आहे। अक्सर नुक़सानु थींदो आहे हिते। काफ़ी दोस्तनि ॿुधायो त हिते शहरनि जूं बाज़ारूं, स्कूल, घर डिमेज थींदा रहंदा आहिनि, एतिरो नुक़सानु थींदो आहे। ऐं ॾींहं में 2-3 दफ़ा फायरिंग थींदी रहंदी। इन फायरिंग जे करे मक़ामी आबादी ॾाढो डिस्टर्ब हूंदी आहे। त हींअर फायरबंदी आहे, जंगबंदी आहे, उन जे करे हिते जेको आहे सो थोरो अमन अमन जी सूरत हाल आहे। ॿी सूरत हाल में जेकॾहिं थोरो हालात ख़राबु कशीदा हुजनि हा त असीं शायदि अची बि कोन सघूं हा, या अची सघूं हा त ईअं चुरपुर करे कोन सघूं हा। इन जे करे तव्हां दोस्तनि सां ई शयूं शेयर कजनि थियूं। हाणे असांजो तक़रीबन टाइम ख़तमु थी चुको आहे। असांखे माना जेको आहे सो मथां खां इहो इशारा मिलनि पिया त हाणे जल्दी जल्दी निकिरण ई कयो। उन जे करे असां हाणे निकिरूं था हितां ऐं अॻिते सफ़रु जारी आहे असांजो। हिते पहुतासीं। फी अमान अल्लाह।
अजीम है ओ अजीम अच्छे अच्छे अरे तू छलांग ला के आओ मतलब स्टैंड में ना यहाँ से अच्छो 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 बाबू चले ये ठेकेदार वीडियो कर दी वीडियो बना